मलीर मां अपडेट कई पिया। टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन इब्राहिम हैदरी जे चेयरमैन नज़ीर अहमद भुट्टो जी अॻवाणी में जश्न आज़ादी जे सिलसिले में एक शानदार रैली कढी वई, जंहिंमें म्यूनिसिपल कमिश्नर मसरूर नवाज़ खुश्क, टाउन मेंबरनि, ऑफिसरनि, मुलाज़िमनि, कारकुननि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। जश्न आज़ादी जी मुनासिबत सां टाउन ऑफिस में परचम कुशाई जी पुरवकार तक़रीब पिणु मुनक़िद कई वई। चेयरमैन नज़ीर अहमद भुट्टो क़ौमी झंडो फड़कायो। उन मौक़े ते यौम आज़ादी जो केक पिणु काटियो वियो ऐं मुल्क जी सलामती, तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ ख़ुसूसी दुआ घुरी वई। तक़रीब खे ख़िताब कंदे टाउन चेयरमैन नज़ीर अहमद भुट्टो चयो त आज़ादी हिक तमामु वॾी नेमत आहे, जंहिंजी क़दर ऐं अहमियत असां सभिनी खे दिलि सां समुझणु घुरिजे। पाकिस्तान असांजे बुज़ुर्गनि जी लाज़वाल क़ुर्बानियुनि जे नतीजे में वजूद में आयो। तंहिं करे असां सभिनी जी ज़िमेवारी आहे त मुल्क जी तरक़ी, ख़ुशहाली ऐं इस्तेकाम लाइ पंहिंजो भरपूर किरदारु अदा करियूं। चेयरमैन नज़ीर अहमद भुट्टो चयो त जश्न आज़ादी असांखे इतिहाद, मुहबत, भाईचारे ऐं क़ौमी यकजहती जो पैगाम ॾिए थी। असांखे अहद करणु घुरिजे त पाकिस्तान खे वधीक मज़बूत, तरक़ी याफ़्ता ऐं ख़ुशहाल बणाइण लाइ पंहिंजी सलाहियतुनि खे भरपूर नमूने इस्तेमालु कंदासीं।